अस्सलाम वालेकुम। कीअं तव्हां सभु? उमेद थी कयां तव्हां सभु ठीकु हूंदा। जी मां बि तव्हांजी दुआ सां बिल्कुलु ठीकु आहियां। जी त मूंखे इलाही सारा कमेंट्स वग़ैरह आया पे त हिन तव्हां किथे आहियो, किथे गुम थी आहियो, तव्हां जेको वीलॉग कोन पियो अचे, तव्हांजी का ख़बर ई कोन्हे। त जी मूं पंहिंजो जेको लास्ट टाइम जेको मां वीलॉग ठाहियो हो पंहिंजो, मां तव्हांखे ॿुधायो सैलाब जे बारे में। त मां तव्हांखे ॿुधायो त आउं वापसि कुवैत आई आहियां। हिते अचां थोरो बिज़ी थी वेंदसि त बसि आउं हुन में बिज़ी हुअसि थोरो पंहिंजनि कमु कारियुनि में। त इन करे को वीलॉग न ठाहे सघियसि, न अपलोड करे सघियसि। हालांकि मूं वटि जॾहिं पाकिस्तान में हुअसि त मूं वटि तमामु घणा त न, मतिलबु थोरो कोन, जेतिरी गर्मी हुई मूं तव्हांखे ॿुधायो थोरो निकिरण त थियो कोन, पर जेके थोरो थोरो मां पंहिंजी रिकॉर्डिंग कई हुई, थोरी घर जी कई, थोरो जेको मां शॉपिंग वग़ैरह कयां पई या पंहिंजो किथे वियासीं, कंहिं मूंखे इनवाइट कयो, दावत वग़ैरह रखी, त जिते जिते वञणु थियो मां थोरी थोरी रिकॉर्डिंग्स कयूं। उते जो भाउ आयल हुयो उन जूं थियो, लेकिन पंहिंजो टाइम बि न पियो मिले। मूं अञा ताईं का बि एडिटिंग का बि वीडियो नाहे कई उन्हनि मां। सो पंहिंजो टाइम कंहिं शइ जो मिले ई कोन पियो। हिते चओ बिज़ी थी वई हुअसि। ॿियो वरी जीअं पाकिस्तान मां आयसि हिते त कुझु डेज़ खां पोइ मुंहिंजो नंढो भाउ बि हिते अची वियो। त उहो बि पंहिंजो 15 खनि ॾींहं असां सां गॾु रहियो हिते। त उन सां गॾु बि पंहिंजो थोरो घणो घुमियसि फिरे हिते। मां उनजी थोरी घणी रिकॉर्डिंग कई। ऐं भाउ सां मुंहिंजे तव्हांखे ॿुधायो त इलाही सालनि खां पोइ असीं मिलियासीं। कोविड खां पहिरीं मुंहिंजी मुलाक़ात हुई मुंहिंजे भाउ सां, ऐं उन खां पोइ हाणे असीं मिलियासीं। इलाही टाइम असीं पाकिस्तान में रहियासीं, वरी हिते 15 खनि ॾींहं मूं वटि अची रहियो। त पोइ जॾहिं उहो वियो त आउं इलाही इमोशनल हुअसि। इन करे मुंहिंजी इलाही अटैचमेंट आहे नंढे सां, पंहिंजे नंढे भाउ सां असांजो इलाही टाइम गॾु गुज़रियो। वॾो भाउ त जल्दी मुंहिंजो पंहिंजो जॉब ते लॻी वियो, पंहिंजो वियो हुयो पाकिस्तान खां ॿाहिरि, पर असीं ॿई इलाही टाइम गॾु रहियासीं, असीं ॿई असांजी अम्मी वग़ैरह। त उनजे वञण खां पोइ बि जो मूंखे कंहिं शइ में दिलि ई न पियो लॻे, का ॻाल्हि ई न पई वणे। ॿार बि यादि पिया कनि त मामा हिते वेठो हूंदो, मामा हीअं कंदो, मामा हिन रूम में सुम्हंदो हो। त मतिलबु असांखे हर टाइम बसि हुनजा ख़्यालु यादि वग़ैरह, त मतिलबु पोइ बि कंहिं शइ में दिलि ई न पियो लॻे त को कमुकारु कजे या कंहिं ॿी शइ में हथु विझिजे। सो ख़ैर बसि लाइफ ईअं हलंदी रहंदी आहे। असांजी क़िस्मत आहे सभु भाउ भेण रहूं एॾो परे परे था। सालनि खां पोइ मुलाक़ात थिए थी, वॾे भाउ सां पोइ इलाही टाइम खां पोइ वञी पंहिंजे पुर्तगाल में जॾहिं रहियसि मुलाक़ात वग़ैरह थी। सो ख़ैर पंहिंजो असीं पंहिंजो वरी वापसि कुवैत अची विया आहियूं। ऐं 2 साल रही आयसि पुर्तगाल में, ऐं हाणे वरी वापसि अची विया आहियूं हिते कुवैत। सो बसि उन में आउं बिज़ी हुअसि। ॿारनि जी वरी हिते अची असां एडमिशन वग़ैरह कराई आहे, ऐं उहे थोरो लेट थी वियासीं असीं हुतां अचण में। जॾहिं वई हुअसि तॾहिं बसि हुते लेट थी वियासीं। हिते अचण खां पोइ ॿारनि जी एडमिशन वग़ैरह थी, वरी ॻोल्हियूं पिया को सुठो स्कूल वग़ैरह मिले। जे पहिरीं स्कूल में ॿारनि जी दिलि न हुई हुते वञण लाइ, ऐं असां उहो घर बि शिफ्ट करे छॾियो। त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे असीं पंहिंजो जिते ॿारनि जो स्कूल हुजे घर उते ई वठां पंहिंजो, ताकी थोरो वेझो रहे ॿारनि खे। सो असां घर बि वरी पंहिंजो शिफ्ट करे छॾियो हुयो। सो ख़ैर बसि इन्हनि सभिनी शयुनि में एतिरो टाइम थी वियो जो मूंखे कंहिं शइ जो टाइम ई न पियो मिलियो वीलॉग वग़ैरह ठाहिण जे लाइ। त इनशाला बसि हाणे थोरी फारिग़ थी आहियां सभिनि पंहिंजे कम कारियुनि में, बसि इन्हनि शयुनि में बिज़ी हुअसि। एतिरो टाइम त नाहे थियो, आई थिंक मूंखे महीनो ॾेढ थियो हूंदो असांखे हिते वापसि आए। आई थिंक एतिरो टाइम थी वियो हूंदो वापसि ॾिसी आया आहियूं। ॾींहं राति एॾो जल्दी जल्दी गुज़रंदा आहिनि जो मूंखे त यादि बि नाहे रहंदो त ॾींहुं कहिड़ो आहे, डेट कहिड़ी आहे। वॉच न हुजे मूंखे ख़बर बि न पवे में लिखियो पियो हूंदो आहे तॾहिं ॾींहुं कहिड़ो आहे, तारीख़ कहिड़ी आहे। त इहो त हाल लॻो पियो आहे मुंहिंजो हिते। सो ख़ैर पंहिंजो अॼु पंहिंजो सुबुह जो टाइम आहे, मुंहिंजा ॿार स्कूल विया आहिनि। त अॼु मूंखे इलाही टाइम बि हुयो, मतिलबु 1 वीक थियण वारो ॿारनि खे स्कूल जो बि स्टार्ट थी चुको आहे अल्हम्दुलिल्लाह। सभिनि खां वधीक टेंशन मूंखे ॿारनि जे स्कूल जी हुई। सो अल्हम्दुलिल्लाह हुनजो स्कूल स्टार्ट थी वियो, ॿार पंहिंजे स्कूल वञणु शुरू थी विया आहिनि। तॾहिं मूंखे टाइम हुयो त मां चयो जल्दी सां मां पंहिंजो वीलॉग ठाहे वठां। उन खां पोइ मां पंहिंजो नाश्तो वग़ैरह बि कयां, से तव्हांखे थोरी बसि पंहिंजी अपडेट ॾेई छॾियां। इलाही माण्हुनि खे हुई त तव्हां किथे आहियो, छा पिया कयो। त जीअं वापसि कुवैत में आहियां, ॿारनि जी त एडमिशन वग़ैरह कराई आहे। हाणे फ़िलहालु वरी तव्हां मूंखे कुवैत में ॾिसंदा, मुंहिंजा कुवैत जा वीलॉग ॾिसंदा, ऐं हिते अची तव्हां मूंखे ॾिसी सघो था। मुंहिंजो वेट एतिरो वधी वियो हिते अची न। अच्छा, पुर्तगाल में तव्हां मुंहिंजी रूटीन ॾिठी हुई त पंहिंजो मुंहिंजो तमामु घणो हलणु हूंदो हो। उते बसियुनि जा धिका, बसियुनि में चढ़ो, हीअ कयो हू कयो, समटाइम त बसि मिस थी वेंदी हुई, या बस खे अचण में एतिरो टाइम हूंदो हुयो त मां पंधु निकिरी वेंदी हुअमि। मोस्टली त हमज़ा जे स्कूल मां बाए वॉक ई वेंदी हुअसि, 15 मिंट लॻंदा हुआ। ऐं मूंखे हूंदो चलो ठीकु आहे पंहिंजो सुठी वॉक थी वञे। उन खां अलावा पंहिंजो जेके रस्ता वग़ैरह हुआ सभु सिधा तमामु घटि हूंदा हुआ, सभु ईअं हूंदा हुआ त पंहिंजो वेट मुंहिंजो ॾाढो सुठो हुते मेंटेन हूंदो हुयो। त खाइण लाइ हुते कुझु कोन मिलंदो हुयो। हिते अची जेको मुंहिंजा ॿार ख़ुशि थिया आहिनि न, स्पेशली हमज़ा एॾो ख़ुशि थियो आहे सिर्फ़ु मानी ॾिसी त बाबा हाणे हीअ बि खाई सघां थो। हिते का टेंशन कोन्हे त हलाल कोन्हे, हलाल ॻोल्हणो पवंदो।
या हर का शइ मूंखे पंहिंजो घर में ॿारनि खे ठाहे ॾियणी पवंदी त इहो असांखे टेंशन कोन्हे। त असीं हुतां जीअं निकितासीं मतिलबु जेको मूं ॿुधायो पियो त मुंहिंजो हुते हलणु फिरणु इलाही हूंदो हुओ, खाधो मतिलबु पूरो न हूंदो हुयो, त पंहिंजो वेट मुंहिंजो मेंटेन हुयो, बल्कि तमामु घटि। रमज़ान में त मुंहिंजो वेट इलाही इलाही घटि थी वियो, जंहिंजी मूंखे ॾाढी ख़ुशी थी पई। पर जीअं पंहिंजो स्कूल ॿारनि जा ख़तमु थिया, असीं पाकिस्तान वियासीं, पाकिस्तान खां पोइ हिते आई आहियां, चङो टाइम थियो हुन सभिनी शयुनि में, मुंहिंजो वेट एतिरो वधी चुको आहे, आई थिंक तव्हांखे नज़र बि ईंदो हूंदो त मुंहिंजो चङो वेट वधी चुको आहे। मतिलबु जॾहिं खां आई आहियां मतिलबु 7 kg जा पहिरियों वधाए चुकी आहियां, त सोचियो इलाही हूंदो आहे भई, 7 kg इलाही हूंदो आहे। सो ख़ैर मूंखे हाणे पाण फील थिए थो, ऐं सभिनि खां वधीक इंसान खे पाण फील थींदो आहे पंहिंजे कपिड़नि में, पंहिंजो पाण खे ॾिसी करे। सो मुंहिंजो वेट तमामु घणो वधी वियो आहे। हाणे जिम जा ॿार स्कूल वञणु स्टार्ट थिया आहिनि, लाइफ थोड़ी रूटीन ते वापसि अची वई आहे, त हाणे पंहिंजो वेट वग़ैरह बि घटि कंदसि, इंशाल्लाह पंहिंजा वीलॉग वग़ैरह बि ठाहींदी रहंदसि। वेट जो ज़िक्र बार बार इन करे कंदी आहियां जो मुंहिंजे लाइ चवंदी आहियां न, मुंहिंजी स्किन कहिड़ी हुजे, मुंहिंजा वार कहिड़ा हुजनि, बसि मुंहिंजो वेट न वधे। मूंखे पंहिंजे वेट जी सभिनि खां वधीक फ़िक्र रहंदी आहे, स्किन वारनि खां वधीक मुंहिंजो वेट न वधे। ऐं उहो ई थियो आहे, मूंसां ज़ुल्म थी वियो आहे जो असीं तरसियल हुआसीं, पाकिस्तान में बि अची जाम खाधो। मूंखे ज़िंगर तमामु घणो वणंदो आहे KFC जो, ऐं पाकिस्तान में जाम ज़िंगर खाधा हिन खां ज़िंगर मूंखे हिते कुवैत में बि न मिलंदो। त पाकिस्तान में ज़िंगर तमामु घणा खाधा। उन खां पोइ 2 दफ़ा त हुते असां पावा ठाहे मां खाधा, हिते अची मां पावा ठाहे खाधा। पावा मूंखे तमामु घणा वणंदा आहिनि, ऐं पूरो साल पुर्तगाल में मूं पावनि जी शक्ल बि कोन थी हुई। सो कई इलाही सारी शयूं हुयूं जेके मां अची करे जाम खाधियूं। पाकिस्तान में बि दावतूं वग़ैरह बि इलाही थियूं, ऐं हिते अची बि मुंहिंजे हस्बैंड मुंहिंजे हथ जे खाने जा तरसियल हुआ। वरी मुंहिंजो नंढो भाउ आयल हुयो, त पोइ मुंहिंजो दिलि त हुनखे पंहिंजे हथनि सां ठाहे ठाहे खारायां। सो उन चकर में पंहिंजे हस्बैंड ने पंहिंजे भाउ जे पुठियां मूं बि जाम खाधो। सो मुंहिंजो वेट थी वियो, वधी वियो आहे। इंशाल्लाह पंहिंजो वापसि डाइट वग़ैरह कंदसि, पंहिंजा डाइट जा खाधा ठाहींदसि, उहे तव्हां सां शेयर कराईंदसि थोरा घणा जेके आउं कंदी रहंदसि। जिन खे मूं वांगुरु शौक़ु आहे, जेके मूं वांगुरु वेचारियूं नथियूं पंहिंजो वेट घटि करे सघनि, उहो मूंसां गॾु ई गॾु कनि। जिन खे लॻे थो वेट वधियल हाणे हिते असां वटि अल्हम्दुलिल्लाह हाणे वेदर आस्ते आस्ते सही पियो थियो, इंशाल्लाह ॿाहिरि बि वेंदासीं, वॉक वग़ैरह कंदासीं, त जेतिरो थींदो आहे। बसि मुंहिंजो आहे कॉरिडोर आहे एतिरो वॾो, रूम खां वठी किचन ताईं, बसि हिते वेठी वॉक कंदी आहियां, पंहिंजो जेतिरो थी सघंदो आहे मूंखां वॉक कंदी आहियां। कुझु घर जा कम तव्हां केतिरा बि कयो, हुन सां तव्हांजो वेट नाहे घटि थींदो, तव्हांजो वेट घटि थींदो। जेको तव्हां एक्सरसाइज़ वग़ैरह कयो, पंहिंजी डाइट ते कंट्रोल रखो। ऐं डाइट ते कंट्रोल रखंदी आहियां की आउं खाईंदी सभु आहियां, मां पहिरीं ॿुधायो आहे, सभु शयूं खाईंदी आहियां, छॾींदी आहियां पोइ बि कुझु कोन आहियां, खाईंदी सभु आहियां, पर हेल्दी खाईंदी आहियां, हेल्दी वे में। सो ख़ैर बसि इहा थोरी अपडेट हुई मुंहिंजी, सभिनि खां वधीक त वेट जी हुई। सो ख़ैर नंढड़ी अपडेट हुई मुंहिंजे बारे में, असां सभिनि जे बारे में। त असीं हिते वापसि अची विया आहियूं, त इंशाल्लाह तव्हांखे हाणे पंहिंजा वीलॉग हिते ठाहींदसि, ऐं कुझु जेके मुंहिंजा रहनि था पाकिस्तान जा, मुंहिंजी दिलि हुई त उहे बि थोरा अपलोड कयां। जो मूं ॿुधायो पहिरीं त उहो जेके वीलॉग ठाहींदी आहियां, तव्हां खां पंहिंजे लाइ बि ठाहींदी आहियां, त जॾहिं आउं पूरी थी वेंदसि त पोइ पंहिंजा वीलॉग बि ऐं ॾिसंदसि त मूं वटि हिते सेफ हूंदा यूट्यूब ते इंशाल्लाह। सो ख़ैर मूंखे इजाज़त ॾियो, इंशाल्लाह वरी पंहिंजो कंहिं ॿिए वीलॉग में मिलंदासीं। तव्हां ईअं मूंखे प्यारु ॾींदा रहिजो, मुंहिंजा वीलॉग्स ॾिसंदा रहिजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब बि कजो, लाइक बि कजो, सुठा कमेंट्स बि कजो। ऐं चलो त बसि मूंखे हाणे इजाज़त ॾियो, चङी देरि थी वई आहे, त हाणे नाश्तो वग़ैरह बि कयां, त मूंखे इजाज़त ॾियो। इंशाल्लाह मिलंदासीं वरी कंहिं ॿिए वीलॉग में। पंहिंजो ख़्यालु रखिजो, मूंखे पंहिंजी दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़। ट्राई करे ॾिसजो, पीनट बटर जो ज़ाइको एॾो बहितरीनु हूंदो आहे, जेम कहिड़ी बि यूज़ कयो, लेकिन पीनट बटर जेको आहे बेस्ट, लेकिन हुजे प्योर, शुगर वग़ैरह का शइ थियल न हुजेसि। हा हा हा